ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह रोहिड़ी में दुकानदारन जो रोहिड़ी रेलवे स्टेशन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। रेलवे पुलिस कबाड़ जी दुकानदारन खिलाफ ऋण ॿारे ॾिनो आहे। रेलवे पुलिस गुज़िरियल ॾींहुं हाज़िरी तां मोड़ींदड़ दुकानदार बख़्तशर खे खंभे गुम करे छॾियो आहे। रेलवे पुलिस जी नाजाइज़नि जो नोटिस वठी गुम थियल दुकानदार खे आज़ाद कराए ॾिनो वञे। तफ़सील मूजिब रोहिड़ी जे टे रोड ते सवे दुकानदारन फतेह मोहम्मद शर, नादिर अली शर, कुर्बान महर, ख़ादिम ॿियनि जी अॻवानी में कबाड़ जो कारोबार कंदड़ दुकानदारन एहतजाजी मुज़ाहिरो कंदे DSP रेलवे ऐं SHO रेलवे ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कंदे इल्ज़ाम हयो आहे त रेलवे पुलिस दुकानदारन ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे ऐं रेलवे पुलिस रिश्वत न ॾियण तां दुकानदारन ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे ऐं गिरफ़्तारियूं करे रही आहे ऐं असांखे रोज़गार नथो करण ॾिनो वञे। हुननि चयो त गुज़िरियल ॾींहुं पंजाब खां शालीमार ट्रेन ते घर मोड़ींदड़ बख़्तशर खे रोहिड़ी स्टेशन तां रेलवे पुलिस खंभे गुम करे छॾियो आहे, जंहिंजो हिन महल ताईं को बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। मुज़ाहिरीन चयो त बख़्तशर कारोबारी माण्हू आहे ऐं हुन वटि लखे रुपया बि साण हुआ। हू शुगर जो मरीज़ बि आहे। रेलवे पुलिस पैसनि जी लालच में अची ऐं हुन खे गुम कयो आहे। मुज़ाहिरीन रेलवे इख़्तियारनी अदालत सगोरी खां मुतालबो कयो आहे त बिला जवाज़ खंभे गुम कयल बख़्तशर खे बाज़ियाब करायो वञे ऐं नाजाइज़ी कंदड़ रेलवे पुलिस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿिए पासे रेलवे पुलिस जे SHO अल्ताफ़ राजपूत ॻाल्हाईंदे चयो त मां बख़्तशर न सुञाणींदो आहियां, नाहे असांजी पुलिस हुन खे खंभे गुम कयो आहे। बख़्तशर जा वारिस असां ते कूड़ा इल्ज़ाम हणी